अरे वञी इहो पीरूअ खे सरी करिया हिनजी इहा मजाल जो वॾेरे मिठल खान सां मुआदो थो अटकाए। हल 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 मां अचां थो। साईं अस्सलाम वालेकुम बाप होतार। वालेकुम अस्सलाम। अरे पीरू जेकॾहिं पंहिंजे पुट जो ख़ैर चाहे थो त पंहिंजे पुट खे लगाम विझ। लगाम घोड़नि खे विझो आहे, शींहनि खे न। मुंहिंजो पुटु शींहं आहे, शींहं। हाणे तोखे ख़बर पइजी वेंदी त मिसकीननि ते ज़ुल्म करण जो अंजाम छा थींदो आहे। अरे पीरू मां सोचियो त पीउ सुधरियल हूंदो पुट, हाणे मूंखे ई सुधारणो पवंदो तव्हांखे। अरे वठी ॿधोसि वण सां। अरे कमदार वठी छो नथो? बाबा साईं छॾियोसि, न विझो ना गए पेरनि में हथ। अरे बस कर, तूं केरु थींदो आहे मिठल खान खे सम्झाइण वारो? तोखे ख़बर न आहे त मिठल खान वॾा जंहिंखे झटे तंहिंखे सटे। वठोसि। अरे तुंहिंजी इहा मजाल, तूं ग़रीब थी ऐं वॾेरे मिठल खान सां अटकाए थो। तेरा सुठो थी त मूंखे खोले छॾ। मुंहिंजे पुट खे ख़बर पए न त तुंहिंजो ख़ैर न। वठोसि, पाणी आयो, माकोड़ा बचारियोसि। शायदि हिनखे ख़बर न आहे त मिठल खान उहो बाज़ार जंहिंखे झटे तंहिंखे सट। अरे हे आहे त ढोलू वारो पीरू, वञी ढोलूअ खे थो ॿुधायां। अरे नूरा खैर त आहे, भॼन थो अचे। ढोलनि जे पीउ खे वॾेरो ज़ालिम ॿधी माकोड़ा बि बचाड़ेसि। ख़ुदा जल्दी हलो, इहो ज़ालिम वॾेरो बाबा साईं खे मारे न छॾियो। अदा दिल न लाइ, असां तोसां गॾु आहियूं। ज़ालिम वॾेरा न वेंदी। अॼु मिठल भाॼी सफ़ा छोरो छितो लॻो पियो। इन ज़ालिम वॾेरे खे अंजाम ताईं पहुचाए। मुंहिंजूं दुआऊं तोसां गॾु। अरे ढोलू एडो जे मुर्स माण्हू आहे त हथियार फिटो कर। अकेलो अच त ख़बर पए जवाननि जो। अरे हा, इहा बि तुंहिंजी ख्वाहिश पूरी थो कयां। वठ संगत हथियार त मां पंहिंजे हाव जो बाहि मारे। ढोलू तोखे माफ़ कर, हे सभु ज़मीनूं तोखे लिखी थो ॾियां। वञी ऐश कर। यादि कर वॾेरा उहे ॾींहं पंहिंजे वाठनि खां मूंखे पंहिंजे ज़मीन कीअं मूंखे ज़लील करायो। पंहिंजे ज़मीननि यादि कर वॾेरा, मुंहिंजे पढ़े पीउ खे पंहिंजे औताक ते घुराए कीअं ज़लील कयो हुई। हे तोखे सभु ज़मीन लिखी थो ॾियां न। वञी ऐश कर, मूंखे माफ़ कर। तव्हां ज़ालिम हिन धरतीअ ते बोझ आहियो। छा थो करे भर कलमो। अदा तूं हाणे पंहिंजे मक़सद में कामयाब थी वञे। असांजी मंज़िल अञा अॻे आहे। हाणे वञी पंहिंजे घर ख़ुशि थी गुज़ार। अदा पंहिंजी यारो यारी आहे। वठ पंहिंजो अमानत।